अस्सलाम वालेकुम नाज़रीन। ओबाड़ो मुरीद शाख वेझो ॻोठ अबड़ा में काफ़ी अरसे खां स्कूल बंद पियल आहे। ॻोठाणनि ऐं शागिर्दनि जो एहतजाज कंदड़नि चयो त असांजे स्कूल खे 2 साल थी विया आहिनि बंदि आहे। असांजा ॿार तालीम खां महरूम आहिनि। छा असांजा ॿार तालीम जा हक़दार न आहिनि? हुननि जो वधीक चवणो त असां ग़रीबनि मिसकीननि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में जेकॾहिं स्कूल न खोलियो वियो त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। जी हिन टाइम असीं मौजूद आहियूं उबाड़ो मुरीद शाख वेझो हिकु ॻोठ अबड़ा में, जिते काफ़ी अरसे खां ही स्कूल बंद पियल आहे। मासूम ॿारनि जी तालीम महरूम थी चुकी आहे। अचो था ॻोठनि को तफ़सील वठूं, उन्हनि जो छा चवणु आहे। सर विलेज अबड़ा में प्राइमरी स्कूल आहे जेको तालीम प्राइम था तक़रीबन 100 खां वठी 150 ॿार आहिनि जेके ॻोठ जा आहिनि। हिन ॻोठ में तक़रीबन 100 घर 150 घर आहे जंहिंजी तालीम नंढड़े ॿारनि जी मुतासिर थी रही आहे। असां अपील था कयूं सिंध हुकूमत खे त हीउ स्कूल खोलाए जीअं असांजे ॿारनि जी तालीम बहाल कई वञे। ऐं मुसलसिल 1.5 साल खां वठी स्कूल बंदि रहियो आहे, जंहिंजी वजह खां ॿार मुतासिर थी रहिया आहिनि। असां अपील था कयूं सिंध हुकूमत खां ऐं वज़ीर आला खां ऐं वज़ीर तालीम सईद गनी साहब खे त हीउ स्कूल खोलाए असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल बहितर बणायो वञे त जीअं असांजो चवण इहो आहे। असांजे 2 सालनि खां वठी तक़रीबन 1.5 साल खां वठी स्कूल असांजो सियासी मुखालफ़त ऐं रिश्वत जी घुर ते बंदि कयो वियो आहे। स्कूल हलंदड़ 40 साल 1981 खां वठी स्कूल हलंदो रहियो आहे। इम्तिहान ॾींदा रहिया आहिनि, मस्तर ईंदा रहिया आहिनि ऐं जेको असांजो मस्तर खसियो आहे उहो बि असां वटि पढ़ाईंदो रहियो आहे। जेको 31 तारीख़ ते जेको असांजो मस्तर बायोमैट्रिक जी सुपरवाइज़र अब्बास चाचड़ ऐं AC ऐं DO इन्हनि कूड़ी माना रिपोर्ट लिखी करे ऐं असांजो स्कूल बंदि ॼाणायो वियो आहे, जंहिंजे करे असांजो मस्तर बि खसियो आहे। उन खां बाद मां DO वटि कम अज़ कम 5 चकर वियो आहियां। मूंखे कागज़नि जी कार्रवाई करे ऐं आर्डर करे ॾे त बाबा वञ हाणे तोखे मस्तर मिलंदो। लेकिन मस्तर हिन टाइम ताईं न ADO जुमाणी उनखे फ़ोन ते बि DO चयो, लेकिन उनजे बजाए मां मिलुमि। उन बि मूंखे इहा ॻाल्हि कई त बाबा इहो ज़ुल्म मां न कयो आहे ॿारनि सां, इहो ज़ुल्म कयो आहे त DO मीराणी उन लिखी ॾिनो आहे ऐं सुपरवाइज़र अब्बास चाचड़ इन्हनि जी रिपोर्टनि ते DO लिखी ॾिनो आहे। CMO जेको चेयरमैन आहे बायोमैट्रिक जो AC मीरपुर मथिले उन्हनि जी लिखी करे ऐं इहो स्कूल बंदि कराए तुंहिंजे स्कूल जो मस्तर ॿिए स्कूल बंदि पियल मोकिले छॾींदा आहिनि। इन करे जेको आहे सो इहे असांजी गुज़ारिश आहे वज़ीर आला सिंध मुराद अली शाह ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ऐं चीफ जस्टिस हाई कोर्ट सखर ऐं चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद, नेब चेयरमैन मरकज़ी जावेद इक़बाल ऐं उन खां बाद में कमिश्नर DC ऐं DO मीराणी खे बि मां यादि ॾियारियां थो त कल्ह राति मां तव्हांखे फ़ोन ते कराची चयुसि, तूं कराची हैं? मां चयो स्कूल जी तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो इहो ई चवणु आहे त काफ़ी अरसे खां असांजो स्कूल बंदि पियल आहे ऐं असांखे को बि उस्ताद ऐं ना ई फर्नीचर ॾिनो वियो आहे। हिन जो इहो ई मुतालबो आहे त असांखे उस्ताद ऐं फर्नीचर ॾिनो वञे ऐं असांजे ॿारनि जी तालीम ऐं मुस्तक़बिल आसान बणायो वञे। कैमरामैन टीम सां गॾु अलीगुल शेख, सिंध इशूज़ न्यूज़ उबाड़ो।